शीलिहार में बासरन की ज्यादतियुनि खिलाफ ॻोठाणनि जो औरतुनि समेत एहतजाज। ॻोठफुलियो जे ॻोठाणनि ईसरो भील, मघू भील, हरी सिंह भील, सरतू भील औरतुनि, मरवान ख़ातून भील, केसू भील, सुगड़ी भील ऐं ॿियनि प्रेस क्लब पहुची ठक्कर बिरादरी जे बाअसरनि खिलाफ एहतजाज कंदे चयो त असांजे ॻोठ जे बाअसरनि सवाई ठक्कर, हुमेर सिंह ठक्कर, राय सिंह ठक्कर, घुमरू ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। पाणी भरण जा गस बंद करण सां गॾु पुलिस खां बि हिरासा करे रहिया आहिनि। ईसरू भील ऐं ॿियनि चयो त ठक्कर बिरादरी जे माण्हुनि असांजा लंघ बंदि करण सां गॾु असांजी ॿनियुनि ते बि कब्ज़ा करे छॾिया आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे। बासरनि जी ज्यादतियुनि सबबि असां पीअण जे पाणी खां बि महरूम थी विया आहियूं। मुतासिर ॻोठाणनि मूजिबि त चीलिहार पुलिस पिणु बासरनि जे बेघर में असांखे हिरासा करे रही आहे। बार बार थाणे ते घुराए ॿनी ॿारे जे कमनि खां बि खोटरी कयो पियो वञे। एसएसपी थरपारकर नोटिस वठी इंसाफ़ करे असांजी मवरसी ज़रई ज़मीन ते पिणु बासर कब्ज़ो करे वेठल आहिनि। इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची